वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त दहशतगर्द ॿीहर कर खणी रहिया आहिनि। टीडीपी ऐं टीए जी गठजोड़ जा सबूत मौजूद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इहो चवण आहे दहशतगर्दनि खे असांजो दुश्मन हर क़िस्म जा वसीला पहुचाए रहियो आहे। महमूद खान अचकजई कौमी असम्बली में मुखालिफ धुर जो अगवान मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। अपोजिशन लीडर जो उहदो उमर अयूब के नाअहली सबब खाली थियो हो। उनखां अॻु कौमी असम्बली जे इजलास में स्पीकर सरदार अयाज सादिक महमूद अचकजई के अपोजिशन लीडर बणाइण जो ऐलान कयो। स्पीकर चीफ वहब के अपोजिशन जे नोटिफिकेशन लाइ पंहिंजे चैम्बर में घुरायो। कौमी असम्बली जे इजलास में पाकिस्तान नर्सिंग काउंसिल आर्डीनेंस पेश। एक्सपोर्ट डेवलपमेंट फंड तरमीमी बिल 2026 इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट एक्ट तरमीमी बिल पाकिस्तानी टेलीकम्युनिकेशन नए सिर जोड़जक तरमीमी बिल लाइफ इंश्योरेंस नेशनलाइजेशन तरमीमी बिल भी कौमी असम्बली में पेश किया वियो। असां संजा गोशवारा जमा न कराइण ते सेनेट कौमी असम्बली में सूबाई असम्बली के 159 मेंबरन की मेंबरशिप मुअत्तल। इलेक्शन कमीशन इलेक्शन एक्ट 2017 तहत मेंबरन की मुअत्तली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिब गोशवारा जमा थियण ताईं मेंबर मुअत्तल रहंदा। औरतों की मखसूस सीटुन ते चूंडियल मेंबर भी मुअत्तली वारी लिस्ट में शामिल। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में मकानी चूंडुनि जो शेड्यूल वापस वठी छॾियो। हुकूमत 10 जनवरी ते इस्लामाबाद मकानी तरमीमी आर्डीनेंस जारी कियो। नोटिफिकेशन मूजिब आर्डीनेंस में इस्लामाबाद में मकामी हुकूमत जो ढांचो तब्दील किया वियो आहे। मकामी हुकूमतुनि जो इलेक्शन जो मोड भी तब्दील किया वियो आहे। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में 15 फरवरी ते मकानी चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान कियो हो। इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट तरमीमी आर्डीनेंस 2026 खिलाफ दरख्वास्त नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट वफाकी हुकूमत इलेक्शन कमीशन का जवाब तलब करे वरतो। दरख्वास्त गुज़ार के वकील जो चवण आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद में मकानी चूंडुनि जो शेड्यूल जारी कियो हो। कौमी असम्बली के इजलास का रुगो 3 ॾींहं अॻु आर्डीनेंस जारी जो मकसद मकानी चूंडुनि के मुलतवी करणु आहे। चूंड शेड्यूल जारी थियण खां पोइ आर्डीनेंस जो को भी जवाब नथो वठिजे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ्ते के आखिरी ॾींहुं जबरदस्त तेजी। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 2269 पॉइंट्स जो इजाफो। इंडेक्स 1,83,726 पॉइंट्स की सतह ते पहुंची वियो। स्टॉक मार्केट माहिरन मूजिब सीड़पकारन की दिलचस्पी ऐं चूंडियल शोबे में खरीदारी सबब मार्केट में तेजी जो लाड़ो आहे। वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी और बलोचिस्तान के वडे वजीर सरफराज बुगटी जो फ्रंटियर कोर बलोचिस्तान नॉर्थ हेडक्वार्टर जो दौरो। AFC बलोचिस्तान नॉर्थ की दस्ते पारा सलामी पेश। मोहसिन नकवी और सरफराज बुगटी शहीदन की यादगार ते हाज़री भरी गुल रखिया और दुआ घुरी। IGFC पारा बलोचिस्तान नॉर्थ फोर्स की तरबियत ऑपरेशनल तैयारियों और पेशेवरानी सलाहियत बाबत ब्रीफिंग। मोहसिन नकवी चयो आहे त दहशतगर्दी खिलाफ जंग में AFC बलोचिस्तान नॉर्थ जूं कुर्बानियूं आहिनि। फितनल हिंदुस्तान जी ख़ात्मे लाइ फ्रंटियर कोर नॉर्थ जे ऑफिसरनि ऐं जवाननि जूं कुर्बानियूं विसारण जोगियूं नाहिनि। फोर्स दुश्मन के कुदन इरादन के नाकाम बणाईंदे बहादुरी की नई तारीख़ सर्जी है। वज़ीर आला बलोचिस्तान सरफराज बुगटी चयो त AFC बलोचिस्तान नॉर्थ जा सपूत बहादुरी से भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दन जो खात्मो करे रहिया आहिनि।
वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायतुनि ते रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते जी टीम जी मलीर नदी ते तामीर थींदड़ पुल जो दौरो, क़ाइदाबाद में N5 मुर्गी खाना पुल जो बि मुआइनो ऐं अॾावती कम, रफ़्तार ऐं मयार जो जाइज़ो वरितो। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त मनसूबे जी फिज़िकल अखबराई 65% मुकमल थी चुकी आहे। वॾे वज़ीर हिदायत कई त पुल मनसूबे खे मई 2026 ताईं मुकमल कयो वञे। तरक़ियाती कमनि जी मयारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी ऐं बर्दाश्त न कई वेंदी। के इलेक्ट्रिक खे यूटिलिटी मुंतक़िली ऐं देर बाबति ख़त जारी कया वञनि। भारतीय अदालत हुर्रियत अॻवान आसिया इंद्राबी खे ॾोहारी करार ॾेई छॾियो। कश्मीर मीडिया सर्विस मूजिबि नई दिल्ली में अदालत आसिया इंद्राबी खे हिकु सियासी केस में ॾोही करार ॾिनो वियो। हुर्रियत अॻवान फहमीदा सूफ़ी ऐं नाहिदा नसरीन खे ॾोहारी करार ॾिनो वियो। आज़ादी पसंद कश्मीरी औरतुनि खे सज़ा 17 जनवरी ते ॿुधाई वेंदी। आसिया इंद्राबी खे अप्रैल 2018 में सियासी केस में गिरफ़्तार कयो वियो हो। संदसि मुड़ुसु आशिक़ हुसैन जाली केस में 3 ॾहाकनि खां हिंदुस्तानी जेल में क़ैद बणियल। वेनेज़ुएला जे अपोजिशन लीडर मारिया कोरिना मचाडो जी व्हाइट हाउस में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात, पंहिंजो नोबेल इनाम जो तमग़ो पेश करे छॾियो। ट्रंप पारां नोबेल इनाम जो तमग़ो ॾियण जी आज खे गॾियल एहतराम जो अहिजान करार ॾींदे मचाडो जा थोरा तमञा। मारिया कोरिना मचाडो जो चवणु आहे त हुन हीउ तमग़ो वेनेज़ुएला जे अवाम जी आज़ादी लाइ ट्रंप जे किरदार जे एतिराफ़ तौरु पेश कयो आहे। हैदराबाद में हटड़ी थाने जी हद में गंदे पानी की खड मां औरत जो तशद्दुद थे लाश हथ सुञाणप न थी। ॻोठ इस्माइल चंड में 50 वरे जी औरत जो पानी की खड मां लाश मिलियो। पुलिस मूजिब औरत जे चेहरे ते तशद्दुद जा वाज़े निशान आहिनि। खेस क़त्ल करे लाश उछलायो वियो आहे। औरत जी सुञाणप नाहे थी सघी। पिरासिटी जे गवर्नमेंट गर्ल्स मेन कैंपस स्कूल जी इमारत जा चापड़ किरी पिया। 6 शागिर्दियाणियूं मामूली ज़ख़्मी। चापड़ किरण सबबि शागिर्दियाणियुनि में भाॼ पइजी वई। स्कूल जी शागिर्दियाणियुनि जो इमारत जी मरम्मत लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। मुल्क में शब मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत ऐं मज़हबी जज़्बे सां अॼु मल्हाई वेंदी। मस्जिदुनि में ख़ासि इबादत, नफ़िल, दुरूद सलाम ऐं महफ़िलनि जो इंतज़ाम।